अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त ईंदी उन में आख़िर मीर खे वाकई छा हाशू नवाब खान जे चवण ते सफ़ा धक करणी मतिलबु ज़ख़्मी कंदो। छा नेक्स्ट एपिसोड में वञी सिजावल सां भावल वाकई विढ़ंदो या वरी पंहिंजी न्याणी जे चवण सां मुड़ी वेंदो। नवाब खान ते भावल छा किस्तगी में हमलो कंदो। वाकई सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां खे पूरो ॾिसो, थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कजो। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो तो इनके फॉलो लाइक शेयर ज़रूर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों, नवाब खान के जो शक पइजी वियो आहे ऐं उन जे अॻियां हाशू भी माना ॻाल्हि फेरे हो तो मां मड़ी पंहिंजी भेण खे राज़ी करण जे लाइ रिश्ते जे लाइ हा कई। हाँ नवाब खान वॾो हरामी बिशनी माण्हू आहे, उहो आज़माइण जे लाइ नेक्स्ट एपिसोड में मीर के धकण जे लाइ हाशू के आर्डर ॾेई छॾियो। ॾिसो हे धक हणे थो या नथो हाणे। मीर के भी आज़मायो हो नवाब खान। हाँ हाशू जो आहे पंहिंजी मतिलबु इज़त बचाइण जे लाइ मीर सां विढ़ंदो, बिल्कुलु विढ़ंदो। उहो इहो बहानो ॾींदो, तूं अॻे चकर मूंखे घर में बूट हणी वियो ऐं हाणे मां तोखे कीअं माफ़ु कयां, तूं कीअं विसारे वेठे। इहा ॻाल्हि मतिलबु हू विढ़ंदो, मीर परेशान थी वेंदो, रिश्ते जूं बि ॻाल्हियूं करे ते विढ़े बि अथो। हे नवाब खान जी चाल आहे। पोइ इहो हिक ॿिए सां इन्हनि जी माना तू में थींदी, धक बाक़ी हिक ॿिए खे हणंदा नेक्स्ट एपिसोड में। ऐं भावल खे इन ॻाल्हि जी बाहयात मुंहुं सां निकिरी अचे त सिजावल सां मुहाॾो अटकायूं, छो फ़ैसिलो कयूं। हू पंहिंजी न्याणी जो बि चवणु न वठंदो, भावल कावड़ में हूंदो ऐं दरिया खान वारनि खे बि मना कंदो फ़िलहालु आर्ज़ी तौरु। जेसीं ताईं मूसा न निकिरे, मूसा अञा नेक्स्ट एपिसोड में जेल में ई हूंदो, उन खे 2 किस्तनि ताईं उते ई हूंदो, उन खां पोइ हू रिहा थींदो। अहिड़े हिसाब सां जेको आहे हाणे नवाब खान तेसीं ताईं वार करण जी कोशिशि में आहे त इन्हनि ॿिन्हिनि मूंखे धुरनि खे विढ़ाइण जे लाइ को वार कयो वञे। हू मीर खां पोइ वरी आशू खे इन्हनि जे पोयां बचींदो, सजावल या भावल जे पोयां। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।